22,000 चौरस किलोमीटरनि जी एराज़ीअ ते पखिड़ियल थरपारकर जी 1.6 मिलियन आबादी अॼु बि पाणी जी बूंद लाइ तरसी ऐं तड़पी रही आहे। गुज़िरियल 2 ॾहाकनि खां सरकारी तोड़े गैर सरकारी इदारनि जे तरफ़ां थर जे पाणीअ जे लाइ अरबें रुपयनि जी बजट ख़र्च कई वई आहे। उहे समूरियूं स्कीमूं, उहे समूरा प्रोजेक्ट ऐं को बि खूहनि जी शकिल में हुजनि, आरो प्लांट जी शकिल में हुजनि या सोलर पंप्स जी शकिल में हुजनि, समूरा गैरफ़ाल ऐं नाक़िस बणियल आहिनि। उहे स्कीमूं या त उन्हनि जी वक़्त सिर मरमत न थियण जे करे ख़तमु थी चुकियूं आहिनि, गैरफ़ाल थी चुकियूं आहिनि, या वरी उहे नॉन फिज़िबल क़िस्म जूं ऐं नाक़िस तरीक़ेकार सां उहे स्कीमूं जोड़ियूं वियूं हुयूं जेके वधि में वधि 1 महीनो या 2 महीनो हली सघियूं आहिनि, तंहिंखां पोइ ख़तमु थी चुकियूं आहिनि। ऐं माण्हू आम माण्हू जो जेको पाणी जो मसइलो आहे उहो उते जो उते मौजूदु आहे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त थर में पाणी जे नाले ते सरकारी तोड़े गैर सरकारी इदारनि खां गुज़िरियल 2 ॾहाकनि खां जेतिरी बि बजट ख़र्च कई वई आहे उन समूरी बजट जी फ्रांसिक ऑडिट कराई वञे ऐं हिकु अला सतह जी इंक्वायरी मुक़ररु कई वञे ऐं उन मसइले में जेके बि ज़िम्मेवार आहिनि इन बहिरान जा उन्हनि जे ख़िलाफ़ भरपूर क़िस्म जी कार्रवाई कई वञे ऐं उन खां पोइ हिकु बाक़ाइदा मुनज़्ज़म तरीक़े सां थर वाटर बोर्ड या थर वाटर अथॉरिटी जे नाले सां हिकु इदारो जोड़ियो वञे जेको रेगुलेटरी बि हुजे ऐं गॾोगॾु ऑपरेशन बि उन जे हवाले हुजणु खपे त कंहिं हद ताईं जेतिरी इहा बजट ख़र्च थिए थी थर में पाणी जे हवाले सां उनखे स्ट्रीम लाइन करे सघिबो ऐं इन जे मसइले जे हल जे लाइ हिकिड़ो प्रॉपर फोरम जेको आहे उहो पिणु मुहैया थी सघंदो ऐं अॻिते जेका आहे इन्हनि बजट जे ख़र्च कयल बजट जे हवाले सां जेके स्कीमूं आहिनि पाणी जे हवाले सां या मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स आहिनि उन्हनि जी सार संभाल ऐं मरमत जो कमु पिणु इहो ई इदारो सर अंजाम ॾींदो। अहिड़ी रीति थर जे पाणी जो मसइलो कंहिं हद ताईं हल थियणु मुमकिन नज़र अचे थो।